दोस्तो सोडल कुझु ॾींहं इते रहंदो ऐं उन खां पोइ नए हिकु दोस्त वटि वञी पनाह वठंदो। दोस्तो सोडल बार बार जायूं मटाईंदो रहंदो, हिकु जॻह ते कान रहंदो। उन राज़नि वारनि खे बि हाणे ख़बर पइजी वई थी मौलू जे ज़रिए, शाहनवाज़ ख़ान जे ज़रिए त सोडल ऐं गुल परी घर में न आहिनि ऐं हू बि हाणे ॻोल्हण जी कोशिशि कंदा। पहिरियों सोडल असांजे हथु अचे त इन खे पूरो करे छॾियूं ऐं कंहिंखे ख़बर बि न पवे। और अली ख़ान वारो इल्ज़ाम बि इन्हनि जे मथां लॻंदो, मंसूर ख़ान जे मथां अहिड़े हिसाब सां लॻंदो। रहज़न ऐं जेको ख़ासि करे शाहनवाज़ ख़ान इहो छो उछलाईंदा त मंसूर ख़ान अली ख़ान खे रस्ते खां हटाइण जे लाइ इहो हमिलो करायो आहे ऐं अली ख़ान खे मराए हू छोकिरी सां पाण निकाह कंदो। अहिड़े हिसाब जो छो उछलाईंदा, बदनाम कंदा कंहिंखे, मुराद खे, होॾो जेको आहे मंसूर ख़ान खे। मुराद पहिरियों इन ॻाल्हि खे मञंदो ई कोन त मंसूर ख़ान इहो हमिलो करायो आहे, लेकिन बाद में थोरो थोरो उन खे बि शक पइजणु शुरू थी वेंदो त थी सघे थो उन ॾींहुं छोकिरी खे खणी वियो आहे मंसूर ख़ान कार में, रस्ते में का अहिड़ी ॻाल्हि कई हुजे त मां अली ख़ान खे मराए शादी कयां। ऐं अहिड़ो लॻे त कोन थो, मुराद न मञंदो, लेकिन पीरल वारा ॿिया टियां उहे शक ॾींदा। ऐं जॾहिं पाण ॿुधाईंदो अली ख़ान त केरु हुयो मुंहिंजे मथां हमलो करण वारो, नओं माण्हू हुयो, पोइ थी सघे थो शहदाई हुजे या शाहनवाज़ ख़ान जो माण्हू हुजे या रहज़न वारा पाण न हुया। अहिड़े हिसाब सां इन्हनि जो इहो शो नओं वरी हाणे स्टार्ट थियण वारो आहे।